रोज़े धनी रहमतुल्लाह जो हिकिड़ो फ़क़ीर आयो हिकिड़े मदरसे में अची, अॻे दौर में तव्हां ॾिठो न मुसाफ़िर अक्सर मस्जिद में अची तरसंदा, तंहिं करे जे उते अची आराम कंदा या उताकूं हूंदियूं या वरी मस्जिदूं हूंदियूं। सो हिकिड़ी मस्जिद में अची तरसिया, मदरसे में अची तरसिया, पीसे रोज़े वारनि जा फ़क़ीर। उन दौर में साईं रोज़े धनी जा शदीद सिद में माण्हू मुखालिफ़ हुआ, सम्झो पिया न तमामु घणो, छाजे करे जे हुज़ूर जी हदीस आहे कुल्लु ज़ी निअमतिन महसूद, हर निअमत ते हसद ज़रूर आहे। पेशे रोज़े धनी जॾहिं हलंदा हुआ त 10,000 माण्हू पागलनि वांगुरु पुठियां हलंदा त इहा दुनिया वारनि खे बर्दाश्त ई कोन थींदी। जागो पिया, हे असांजे पुठियां छो नथा हलनि, हिन जे छो, उहो त ख़ुदा जी मर्ज़ी आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाहि युती मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। पेशे रोज़े धनी रहमतुल्लाह जो हिकिड़ो फ़क़ीर साईं जे लाइ पे वियो रस्ते में हिकिड़े मदरसे, सो उते अची वीचारो सुतो त हिते रोज़ो छोड़े वरी अॻिते वञा पंहिंजे मुर्शिद लाइ। उते जॾहिं सुतो त मदरसे जा छोकिरा आया, उन खां पुछनि तुंहिंजो नबी केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे? चई बाबा मुंहिंजो नबी चिकल मूं ॿुधा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हो सभु छोकिरा बहानू करे चई बाबा हिन जेको चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह राशिद रसूलुल्लाह। जागो पिया, उन दौर में जागो पिया अलाए न अबा मौलाना जेके आहिनि उते जेको मस्जिद जो इमाम बिगड़ी वियो, मौलवी बिगड़ी वियो, चए बाबा हिन जो कारो मुंहुं करियो, हिन जी ॾाढ़ी कूड़ियो, हिन जो जेको आहे गॾा ते चाढ़ियो, हे जेको आहे मोहम्मद राशिद रोज़े धनी खे नबी थो मञे। अस्तग़फिरुल्लाह। फ़क़ीर चए बाबा न मूं को चयो ई कोन्हे, कतन मूंसां ज़ुल्म था करियो तव्हां, ऐं कलमूं बि पढ़ा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हू चए न तव्हां जेको आहे न उहो ला इलाहा इल्लल्लाह राशिद रसूलुल्लाह चयो। अस्तग़फिरुल्लाह। बाबा हुन फ़क़ीर खे ॾाढ़ी मुबारक जेका उनजी कटे, उनजे गॾा ते चाढ़े शहर में तरगस कयनि। साईं वटि जॾहिं फ़क़ीर वियो सॼी दाह वञी पीसे रोज़े धनी खे ॾिनई। जागो पिया, कमाल आहे। पीसे रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह वटि फ़क़ीर दाह खणी वियो त साईं जो जेको वॾो साहिबज़ादो न वॾो जलाल में अची वियो। चए बाबा साईं तव्हां त करीम आहियो, सफ़ा महिरबान आहियो, तव्हां त शफ़ीक़ आहियो, तव्हां हिननि भौंकण वारनि खे कुझु नथा चओ, असांखे इजाज़त ॾियो, असांजे जमात असांजे फ़क़ीरनि सां एॾो ज़ुल्म त कनि, हे मुल्ला हे सिंध में हुननि सां हेॾो ज़ुल्म कनि, असीं हुन सां जंग कंदासीं सभिनि फ़क़ीरनि सां गॾु। साईं रोज़े धनी घुराए, सॼी जमात गॾु हुई, साईं महमूद जहिड़ा वली बि गॾु हुआ। 1300 वली हा, 1300 वली, वॾियूं वॾियूं ख़ानकाऊं दुनिया में, पूरी दुनिया खां फ़ाइदो हासिल करण माण्हू ईंदा हुआ, कलात ताईं, तारीख़ त पढ़ो तव्हां मलफूज़ात। साईं छा चयो, अल्लाह कुर्बान वञा हुज़ूर जे ग़ुलामनि ते। पाण फरमाऊं त बाबा हे फ़क़ीर को अफ़गानिस्तान खां, को भुज कच्छ खां, को बम्बई खां, को कलकत्ते खां, को किथां किथां आयो आहे, ए आया न रमज़ान जो महीनो मूंसां ज़िक्र करण। जागो पिया रहंदा, हे मूंसां ज़िक्र करण आया आहिनि, हे विढ़ण थोरो की आया आहिनि, जंग करण थोरो की आया आहिनि। हिते फ़क़ीरनि खे हिते सिंध में जहिड़ो करायूं, हिननि खे विहारियो, ज़िक्र करायो, रमज़ान शरीफ़ गुज़रे, रमज़ान खां पोइ जेको तव्हांजो हुकुम हूंदो आऊं हाज़िर आहियां। जागो पिया, गुस्सो ईंदो आहे अचानक, जेॾीमहिल गुस्सो ईंदो आहे थधो थी वियो, जॾहिं रमज़ान गुज़रियो, आतिकाफ़ ख़तमु थियो, सभिनि जो गुस्सो बि थधो थी वियो। साईं फरमायो बाबा उहो उन्हनि जो अमल आहे, हीउ पंहिंजो अमल आहे, जंग करण में फ़ाइदो छा आहे, तव्हां वञी अलाह जो ज़िक्र करियो बसि। जागो पिया आहिनि न, तव्हां अंदाज़ो लॻायो त उन दौर में अहिड़ा माण्हू पलीत हा, अॼु कहिड़ा हूंदा।